नाज़िम सिंध हाई कोर्ट सखर बेंच में घोटकी जे मुमताज़ छजण क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। जस्टिस आफ़ताब गोरड रिमार्क्स ॾिना आहिनि त पुलिस जे ग़लत हिकमत अमली सबब अहलकार शहीद थी रहिया आहिनि। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मराठी जो रिपोर्टर इनायत भट्टी। इनायत, छा अपडेट साईं? हाँ जी बिल्कुल। अॼु सिंध हाई कोर्ट सखर बेंच में घोटकी में क़त्ल थियल मुमताज़ छजण वारे क़त्ल वारे मामले जी ॿुधणी थी आहे। ॿुधणी दौरान सिंध हाई कोर्ट सखर बेंच में दाख़िल दरख़्वास्त ते पुलिस कारकर्दगी जी रिपोर्ट पेश कई, जंहिं अदालत घोटकी पुलिस मुमताज़ क़त्ल केस में बाबति जेका रिपोर्ट आहे उनखे रद्द करे छॾियो आहे। जेको आहे सो धाड़ेलनि ख़िलाफ़ जेको आहे सो 60 केस दाख़िल कया विया आहिनि रिपोर्ट में ॼाणायो वियो। धाड़ेलनि ख़िलाफ़ कहिड़ी कार्रवाई कई वई आहे, जस्टिस आफ़ताब अहमद गोड़ जेको आहे सो पुछाणो कयो पुलिस खां, जंहिंते पुलिस ऑफिसरनि अहलकारनि खे नाकारा हथियार बख़्तरबंद जेके गाॾियूं आहिनि ऑपरेशन लाइ ॾिनियूं वञनि पियूं। उनते जस्टिस आफ़ताब अहमद गोड़ सख़्तु कावड़ जो इज़हार कंदे चयो त सिंध जेको आहे सो हुकूमत ऐं सिंध पुलिस छा पई करे जो नाकारा गाॾियूं ॾेई करे अहलकार शहीद कराया पिया वञनि। अदालत SSP घोटकीअ खे 4 जून ते तलब करे वरितो आहे। जी इनायत, तव्हांजी महिरबानी।